नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो ऐं हींअर सिंध जे हिकु तारीख़ी शहर न्यू सईदाबाद में मौजूदु आहियूं जिते सिंध कचहरी जा जेके रंग आहिनि उहे अव्हांखे ॾेखारींदासीं। कचहरियूं ओताकूं को दौरु हूंदो हो उन्हनि जो जेके क़ाइमु हूंदियूं, जेके ॻोठनि जा नंढनि नंढनि शहरनि जा चङा हूंदा हुआ, उन्हनि वटि राति जो अचे सभई ॻोठ जा मोज़िज़ीन अचे वेहंदा हुआ, पोइ कचहरियूं थींदियूं, हिक ॿिए सां सूर सलबा, हिक ॿिए सां हाल अहवाल थींदा हुआ, ॻोठ जा मसइला, ओड़े पाड़े जा मसइला, कुझु ॿिनि मामलनि जा, पोइ सियासत बि उन में अची वेंदी हुई। ऐं उहे जॾहिं कचहरियूं हूंदियूं, ओताकूं हूंदियूं, त उन वक़्तु माण्हुनि सां एतिरा मसइला न हूंदा हुआ, पर हिन वक़्तु हर माण्हू मसइलनि जे वर चढ़ियल आहे, हर माण्हू जा पंहिंजा मसइला आहिनि। ऐं मां सम्झां थो त उनजो सबबु ई इहो आहे त असां जेके कचहरियूं करणु, हिक ॿिए सां वेहणु, हिक ॿिए सां सूर सलणु छॾे विया आहियूं। उन जो ई सबबु आहे जो असां सभु माण्हू, सभु सिंध जो जेको समाज आहे उहो उन मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। असां ॿियो त ठहियो कंहिं दोस्त खे, कंहिं ॻोठ जे चङे खे त हाल अहवाल नथा ॾियूं, पर असां जेके घर जा भाती आहियूं, पाण में चार भाइर आहियूं, जेकॾहिं चाचा आहिनि, मामा आहिनि, सौट आहिनि, मासात आहिनि, उन्हनि सां बि पंहिंजो दिलि जो हाल नथा ओरियूं, जंहिंजे करे असां मसइलनि जे वर चढ़िया आहियूं। पर जेकॾहिं हीअ रौनकूं हुजनि ऐं हीअ ओताकूं आबाद हुजनि, जेकॾहिं त हिन ओताकुनि जे करे असां तव्हां सभिनी जा जेके नंढा नंढा मसइला आहिनि उहे हल थी सघनि था, हल बि थी सघनि था, पर जेको दिलि जो बोझ हूंदो आहे, दिलि ते भार हूंदो आहे हिकिड़ो माण्हू खे, जेके टेंशन हूंदा आहिनि, ऐं जेके अॼुकल्ह हिन समाज में असां वटि जेके ख़ासि तौर ते सिंध में बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि, उन्हनि बीमारियुनि जो बि इहो ई सबबु आहे जो असां दिलि जा हाल कंहिंखे नथा ॾियूं। असां वटि उहे सिस्टम न आहिनि। पुराणा असांजे दौर जा जेके असां खां जेके वॾा हुआ उहे 100 साल, 120 साल, 125 साल बि तव्हां सभु असां वेठा आहियूं, उनजी ॼमार हूंदी हुई, छो त हू दिलनि जा हाल ॿुधाईंदा, हिक ॿिए सां दिलनि जा हाल ओरींदा हुआ, कचहरियूं थींदियूं ऐं अहिड़ा मज़ा हूंदा हुआ, राग रंग महफ़िलूं ऐं पाण सां हिक ॿिए सां मुलाक़ातूं, इहो वॾो सिस्टम आहे। ओताकूं आबाद हुजनि। हिन वक़्तु असां न्यू सईदाबाद वारे इलाइक़े में, जेको न्यू सईदाबाद सिंधी टोपियुनि जे हवाले सां वॾो मशहूरु आहे। सिंधी टोपी न सिर्फ़ु सिंध पर पाकिस्तान ऐं परॾे में बि सिंध जी जेका मशहूरु टोपी आहे उहा न्यू सईदाबाद में ठहंदी आहे। ऐं सिंधी टोपियूं हितां ई ॿियनि मुल्कनि ॾांहुं बि वेंदियूं आहिनि। वॾा वॾा जेके माण्हू आहिनि, मुल्क जा वज़ीर आज़म थियनि था, ऐं मुल्क जा वॾा हुक्मरान थियनि था, वज़ीर आला थियनि था, उहे बि जॾहिं कंहिं पंहिंजे दोस्त खे, कंहिं मिट माइट खे या कंहिं ॿिए हुक्मरान खे सिंध जी गिफ्ट ॾींदा आहिनि, सिंध जो तोहफ़ो ॾींदा आहिनि, त उहो न्यू सईदाबाद मां टोपियूं वठी उन्हनि ॾांहुं मोकिलींदा आहिनि। हिन वक़्तु जेका असांजी हीअ सिंध कचहरी आहे उहा न्यू सईदाबाद में हले पई। ऐं सरदार अहमद राहूअ जी ओताक ते, सरदार अहमद राहू जा लख थोरा लख अहसान जो असांजी हिन मेज़बानी कई आहे। इन बहाने सां सरदार साहिब जे हिन ओताक ते ही जेके बि पंहिंजे शहर जा मोर आहिनि, शहर जा जेके मुअज़्ज़िज़ीन आहिनि उहे गॾु थिया आहिनि। ऐं सभई असां सिंध टीवी नेटवर्क पारां बि ऐं हितां जा जेके दोस्त आहिनि उहे बि असां सरदार अहमद राहू जा थोराइता आहियूं, शुक्रियो अदा कयूं था हुनजो जो हुन अहिड़ी महफ़िल मचाई आहे ऐं अहिड़ा जेके माण्हू हिते गॾु कया अथऊं। सभ खां पहिरियां उनजा थोरा। ऐं ॿियो हिते असां वटि हाजी मोहम्मद लुकमान जेको वाइस चेयरमैन आहे हिन टाउन कमेटी जो, उहो बि हिते मौजूदु आहे। हुनखे बि असां भलीकार चऊं था। पीपुल्स पार्टी जो अॻवान आहे हाजी अब्दुल गनी मेमण, उहो बि हिन महफ़िल में वेठो आहे। सेठ रिज़वान भट्टी बि हिन महफ़िल में वेठल आहे। एजाज़ अहमद राहू ऐं अज़ीज़ अहमद काका समेत ही जेके बि महफ़िल में वेठा आहियो, महफ़िल जा मोर सभिनी खे सिंध टीवी पर तरफ़ां अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वालेकुम सलाम। दोस्तो, ही जेका असांजी सिंध कचहरी आहे, सिंध कचहरी जी शुरूआत कंदासीं ऐं शुरूआत करे चुका आहियूं बाज़ाब्ता तौर ते। हिन सिंध कचहरी में सुघड़ बि आहिनि, महफ़िल जा मोर रागी बि आहिनि, सूफ़ी रागी बि आहिनि। हिन वक़्तु सिंध जो वॾो रागी वज़ीर अली शाह, उनखे असां भलीकार चऊं था हिन सिंध कचहरी में। जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त शुरूआत कयूं, हिकिड़ो साईं खां कलाम ॿुधूं, जंहिंखां पोइ दोस्तनि जा भेत ॿुधूं, गुज़ारतूं ॿुधूं। बिस्मिल्लाह बाबा। वण था में वो कन, वण था में वो कन, पाण न खाइन पंहिंजो। वण था में वो कन, पाण न खाइन पंहिंजो। ठिकर भितर छा पड़ूं धूणा धार सहन। ठिकर भितर छा पड़ूं धूणा धार सहन।
पसो लज लतीफ चवे केडी न आहे वणने पसो लज लतीफ पसो लज लतीफ चवे केडी न आहे वणने फिरियो फर झलन नेकी कारण पजे मारू मिट मली रजा सभई परख्यासू सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मौला मथामू बोड़ो मल्ला हिजबाज जो आना जीलती आओ अबाने बन्या आओ अबाने बन्या आओ अबाने बन्या मारुन सा बनी मिला सागिन सा बनी मिला सिक मारुन जी सुमण नथी रे सिक सागिन जी सुमण नथी रे आओ अबान आ बन्या आओ अबान बन्या मारुन सा बनियो मिला सिक सागिन जी सुमण नथी सिक मारुन जी सुमण नथी आओ अबान अच्छा उठी जस की लगी अच्छा उठी जस की लगी अच्छा उठी जस की लगी मेरा मरने का मना मेरा संग जा मना सिक सागिन जी सुमण नथी सिक मारुन जी वो सुमण नथी अबाने आ बन्या आओ अबाने बन्या बन मारुन सा बनो मिला सिक सागिन जी सुमण नथी रे सिक मारुन जी सुमण नथी रे आओ अबान नारायण लती गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबान गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबान वेढ़ा घुमन वलिए झांगी मंझ झगन वेढ़ा घुमन वलिए झांगी मंझ झगन मुखे मारू वड़न मुखे सागी अड़न से जगनाई सुन में आ दादा बकर बाबा बकर बाबा बकर बाबा छेला बिठा तुम कुन्या छेला बिठा तुम कुन्या सिक सागिन जी सुमण नथी सिक मारुन जी वो सुमण नथी आओ अबान बन्या आओ अबान ओ बन्या
शाहू लतीफ़ चवे लाइक लालो लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ लालो लालो ओ लतीफ़ चवे सिंध जो घोट लतीफ़ चवे अथन में तू अञा अथम में तू अञा सिक साजन जी सुमन ते सिक मारन जी सुमन ते अपने ओ बन्या ओ अबा ऐ बन्या मारन सा बनी मिला सिक साजन जी सुमन ते सिक मारन जी सुमन ते कचहरी खे अॻिते वधायूं था ऐं ॿिया बि दोस्त इलाही संगत वेठी आहे उन्हनि ॾे हलूं था कचहरी हुजे ऐं गुजारत न हुजे त पोइ त ॼण कचहरी अणपूरी आहे गुजारत जे लाइ सुमार फ़क़ीर वेठल आहे उनखे गुज़ारिश आहे त उहो गुजारत ॾे ऐं पंहिंजनि दोस्तनि सां ई जेकॾहिं को गुजारत भञी थो वञे वाह वाह थी वेंदी सुमार फ़क़ीर बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों वालेकुम अस्सलाम सभिनी साईंजन जो थोरा थो आहियां महिरबानियूं गुजारत चवे थी त वण मुल्क विसार डाले पंहिंजे नरना वाला वण मुल्क विसार डाले पंहिंजे नरना वाला आसरो विसार बचे ही को मोह विसार बचे हे ऋण विसार बचे हे वतन देश मुल्क वतन देश हाउ ही सॼो साल सॼी उमिरि विसार हाउ वरी च बचे वरी चओ था वण मुल्क विसार डाले पंहिंजे नरना वाला बचे आदा वेगास वाणो वेगास मरी वञे वाह 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 थी वई साईं वाह साईं वाह विंगस साईं वण आहे विंगस मुल्क आहे वेड़ नालो आहे झांगी ॿियो सांगी चए पियो सुगड़ मारी उमिरि जो ॻाल्हाइणा मारीअ खे उमिरि चवे पोइ त वण मुल्क विसार नाले पंहिंजे नरना वाला हे विंगस वेड़ विसार झांगी पंहिंजे सांगी वाला वाह 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 साईं वाह वाह अब्दुल सत्तार हुनर खे ऐं गुज़ारिश अब्दुल सत्तार हुनर गुजारत ॾे पोइ कमाल जन में नालो ई न ॿुध चवे त ही जेको तो नओं दस्तूर कानून कढियो आहे इहो रस रवाज रीत उहो पकनि पवारनि में ई न उन थरनि थाकनि में ई न उन ऋणनि भठनि उन थाक थरनि में ई न वणनि में वरी चओ पोख माल जन में नालो ई न पोख माल जन में ही नालो ई न नालो ई न ॿुध ईअं चवे त हिते हिन पंधनि पेचरनि लकनि पहाड़नि डूंगरनि में को सोझिरियो को रोशनी न को पेरो पंधु ई न हिते को साथी पांधी हाल मरम ई न मरी वाह 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 कजाए वाह वाह ससु वीचारी जबल में पोतिया वसीलो कोने हां ॾिसो पंहिंजे पाण खे चए जॾहिं पोख माल जन में नालो ई न पोखा बिठी माला जान बरा नालो धणी वाह जॾहिं बिठी आ बरन में हाण को धणी न वाह सोणी वाह साईं वाह 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 माशाअल्लाह महबूब ॾिठो वेठो आहे बेत ॿुधूं हुन खां सही बैत आहे नसीहत जो चए थो ज़ाहिर पंहिंजे ज़िंदगीअ जो ही बंदा ॿुध बयान ज़ाहिर पंहिंजे ज़िंदगीअ जो ही बंदा ॿुध बयान किने पाणीअ मां पैदा थिए तो ते आगे कयो अहसान 9 महीना हुए तूं नाज़ुक जाए ते उते बि तोखे पे रोज़ी रसाई रहमान 10 महीने आए हिन ॾे हमी तो ते मौला थियो महिरबान पर पोती न हुई पाण सां तूं हुए आशिक उरियान 6 ॾींहं छठी करे तोखे पारायूं पहिरान ख़्यालु सॼो खीर ते ॿियो ई दुके सां ध्यानु 12 महीने ॿोली करे वञी थिए मानीअ ते मस्तान 30 वरीअ ते टेका ॾेई उथी कई पंहिंजे अङण ते आस्तान 5 वरी पाण खे पियो खाशो सम्झी खान 10 वरी न ॾे हमी तोसां जी शामिल थियो शैतान 15 वरी पाण खे पियो जोधो सम्झी जवान 20 वरी ते वेस करियो पियो सदाई सुल्तान 25 वरी ते पोइते हटियो तुंहिंजे जवानीअ जो जौरान 30 वरी ते तुंहिंजो टेम भरियो पर धरी कोन ध्यान 40 वरी ते चोट ॾेई पोइ तोखे अकुल कयो इंसान
वाह वाह हाणी बागुन पंहिंजे वाह, ॿेड़े सही जो तूं सवलो करे रखो सामान काहे हणंदई कुंड में हुते तुंहिंजी जली वेंदी जान हितां कई हलिया विया ही छॾे माड़ियूं माग मकान हितां कई हलिया विया जिन ते पहिरा ॾींदा हुआ पहलवान अञा पे हिन कराचीअ जे कोठीअ ते अञा हिते सस्तो अथई सामान माल वठी मौजूद करे दिलि सबर दुकान पोइ बाज़ार वेंदे बंदि थी तोखे कल्ह पवंदी कान खान तोखे खार बि कान मिलंदी को पाईअ जो वरी पान वाह, सही जे न पिनंदे तॾहिं बि तुंहिंजी पूरी कान थींदी तोड़े भट सदाई भान पर मङणो ते जे मुंड सां हली पियो त औरत जो ऐलान वाह, वाह। कबर नाले थी पई आहे वाह वाह मङणो ते जे मुंड सां हली पियो त औरत जो ऐलान शेर हिकड़ी तुंहिंजी शादी थींदी अची कठे थींदई कुस्तान विंजारे सिंजारे कंदई खट मथे खान पोइ घोट तोता घोरूं घोरींदा ॾींदई ॾाॾे पोटा दान मुंहिंजो खणी हलंदई मुकाम ॾे हली कंदई मूमल जो महिमान वञी पवंदे बागुड़ जे बख में उते पाण थींदे परेशान माइट तुंहिंजा मोटी ईंदा पोइ हिते अची नंग खाईंदा नान मलाइक तुंहिंजे मथां अची कछे हणंदई कान लंघे पवंदे लिंगनि मझाए तिखाई ताबान जे न चई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त शाही मिलंदी शान जे न घुसी वेंदे ग़लतीअ में त पोइ वीर थी वेंदे वैरान उते बि कुर्सी अची पवंदी रसूल करीम जी ॾोह सवाब विझी साहिमीअ में उते आगो कंदी इम्तिहान जे पापनि खां परे थी विए त मियां मिलंदी मान जे रोलो पई हुई हिकु रतीअ जो त पोइ शाही वेंदी शान इहे ख़बरूं अॻियां पुछंदई खैरो चवे तिखानी तान वाह पोइ कलमूं ऐं वाह, सही वाह। क़ुरान हली हासिल कंदई हज़ूर में वाह, सही वाह। ताड़ी थी वञे साईं, वाह वाह ज़बरदस्त इहे ई कचहरियुनि जा मज़ा हूंदा आहिनि इहे ई कचहरियुनि जूं जेको आहे सो रंग आहिनि जेको सिंध जी सकाफ़त आहे सिंध जो कल्चर आहे तमामु वॾो कल्चर आहे वॾी सकाफ़त आहे ऐं अहिड़ा मज़ा मां सम्झां थो त इलाही अरसे खां पोइ सॼी संगत हिन न्यू सईदाबाद में ॾिठा हूंदा अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं कचहरियूं क़ाइमु हुजनि ऐं अहिड़ियूं ओताकूं आबाद हुजनि त मां सम्झां थो त तव्हां असां सभिनी जा जेके नंढा नंढा मसइला आहिनि उहे पाण वेठे ई हल थी वेंदा ऐं जेके दिलि जा भार आहिनि उहे माण्हुनि जा ख़तमु थी वेंदा इहो सिंध जी कल्चर आहे इहो सिंध जो सकाफ़त आहे जो असांखे माना एॾी वॾी सकाफ़त एॾो वॾो कल्चर सिंध जा रंग ॾिसो केॾा सिंध जा रंग आहिनि हिन रंगनि में असां रंगिजी विया आहियूं पर असां रुॻो इन जे करे पोइते पइजी विया आहियूं असांजा इहे सिस्टम सभु ख़राबु थी विया आहिनि जो अहिड़ियूं महफ़िलूं नथा कयूं पिया ऐं अहिड़ियुनि महफ़िलुनि जा मज़ा नथा माणियूं जंहिंजे करे असां पोइते पइजी विया आहियूं दादा कचहरी त जारी आहे पर संगत जी सलाह सां हिकिड़ी नंढड़ी साही वठूं ब्रेक वठूं वरी कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था ऐं हीअ कचहरी जो सिलसिलो जारी आहे वरी तव्हांखे नड़ बैत ऐं सूफ़ी कलाम ऐं ॿियूं जेके बि सिंध जी सकाफ़ती शयूं आहिनि तव्हांखे ॿुधायूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठी वरी वापसि अचूं था